जेको आहे सलामत अली ख़ान साहब खे बिल्कुलु आहे हू बाबा तव्हां कंहिं जॻह ते न रेड कयो इहो हू न आहे जेको जिथे तव्हां को रेड कयो ऐं कंहिं तव्हां जेको आहे रेड लाइट एरिया में आहे किथे पोइ तव्हां उन औरत ते उहो हिकिड़ो शेर लिखियो ऐं तमामु तवील माना बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। मुंहिंजी हैदराबाद में पोस्टिंग हुई उन वक़्तु पुलिस जे हवाले सां SHO लॻल हुउसि तॾहिं DSP कोन हुउसि SHO लॻल हुउसि। पोइ उन वक़्तु पेट्रोलिंग में राति जो जंहिं इलाइक़े मां मुंहिंजो लंघणु थियो त हिकिड़ो उहो जेके बाज़ार हुसन चइजे या रेड लाइट एरिया चइजे मुहज़िब लफ़्ज़ त इहे ई आहिनि ग़ैर मुहज़िब त अञा ॿिया आहिनि जेके नथा चई सघजनि। पोइ उते जेका मूं अच्छा उन जो बैकग्राउंड इहो आहे त उन वक़्तु मूं साहिर लुधियानवी साहब जो हिकिड़ो नज़म बि पढ़ियो हो ऐं उन जो कुझु असर बि ज़हन ते हो। उहो पढ़ियो मैं बार बार उहे मिसराऊं जेके त मुंहिंजे दिलि ते तरी पियूं ईंदियूं। उन जे तनाज़ुर में जेॾीमहिल मूं उन बाज़ार हुसन जे औरतुनि खे मूं ॾिठो न त पोइ मूंखे महसूसु थियो त हीउ जेको असीं मशरिक़ वारा माण्हू आहियूं मशरिक़ी माण्हू आहियूं मग़रिब खे त छॾियो मग़रिब वारनि जेको आहे सो औरत खे हिकिड़े हथ में शराब जी बोतल ॾेई छॾी आहे ॿिए हथ में कुते जी ज़ंजीर ॾेई छॾी आहे। इहे ॿ जेके माना 100% औरतुनि जी त ॻाल्हि नथो कयां कुझु जेको आहे पर उन्हनि जो घणो तनासुब आहे जेके ॾिसंदा तव्हां शराब जी बोतल ऐं कुते जी ज़ंजीर जी पर हू मतिलबु उन्हनि जो पंहिंजो मुआशिरो आहे ज़ाहिर आहे उन में इहा शइ मायूब न आहे। पर असां जेके मशरिक़ी माण्हू आहियूं असां चवंदा आहियूं असीं वॾनि नंगनि वारा दंगनि वारा ऐं औरत जी इज़त करण वारा औरतुनि जी इज़तुनि जा पासदार दंगनि जे इज़तुनि जा निगहबान। मूं चयो ही मशरिक़ी औरतूं कोन्हनि छा जेके ॾिसो जिन ते एॾो मेलो लॻो पियो आहे इहे कहिड़े क्लास में आहिनि मशरिक़ जे औरतुनि जे कहिड़े क्लास में आहिनि जिन जी न मालिकी आहे जिन जी न निगहबानी आहे जिन खे न नंगदो सम्झो वञे सही जिन खे न जिन जे बारे में न को कंहिंखे गैरत थी अचे जो हिननि ते गैरत खाई को जहिड़ो करे विझनि। सही हीअ औरत जी कहिड़ी कैटेगरी आहे यकीन कयो ऐं सरकारी गाॾी में वेठोसि पर मुंहिंजे अखियुनि मां पाणी अची वियो। उते जेको मंज़र हुआ असांजी गाॾी में इन्वेस्टिगेशन जा पना पिया हूंदा आहिनि उहे कढी ऐं उन ते मूं हिकिड़ो नज़म लिखणु शुरू कयो तमामु हिकिड़ो मूं तवील नज़म लिखियो सॼो यादि त कोन्हे। असांजे नाज़रीन खे ॿुधायो हिन मां हिकु ॿ तव्हांखे ॿुधायां थो उते हिकिड़ो मंज़र निगारी इहो थो ॿुधायां ऐं हिकु ॿ तव्हांखे मिसराऊं आहे नज़म गज़ल न आहे जी। हू त मशरिक़ी पासदारनि खे मुखातिब थी चयो तुंहिंजे वात हर जाइ मशरिक़ पियो रटिजे माना जिते वेह त इहा रट लॻी पई त असीं मशरिक़ी माण्हू हुआसीं। तुंहिंजे वात हर जाइ मशरिक़ पियो रटिजे किथे आई तूं बिन ते आदम पई लुटिजे। हीअ त आदम जो औलाद आहे। सही ॻाल्हि आहे। ही पुरपेच घिटियूं ऐं वीरान बाज़ार ऐं चइनी तरफ़ खां घुंघरू जी झनकार हू गुमनाम तवंगर खणियो लख हज़ार अखियुनि में हवस जा भरियो हू भंडार जिस्मनि जा सौदा ऐं पिया कनि वापार अखियुनि सां दलालनि जी हा हा ऐं नाकार हुजे ॼणनि औरत का बकरी थी कुसजे किथे आई तूं बिन ते आदम पई लुटिजे। ही सदियुनि खां साॻियूं भयानक गलियूं तव्हां वेंदव न केॾीमहिल तव्हां रेड लाइट एरिया अञा हाणे त वीरान थी विया आहिनि हर शहर में पर जंहिं वक़्त जी आउं ॻाल्हि करियां पियो तॾहिं पंहिंजे उरूज ते हुआ। ही सदियुनि खां साॻियूं भयानक गलियूं ही मसलियल ही पीलियूं ऐं ऊदियूं कलियूं जे पीउ सां बि सुतियूं ऐं पुट सां मिलियूं हिकु ई वक़्तु 15 ॼणनि सां हलियूं विकाऊ रुगो खोखलियूं रंग रलियूं जा गुज़रे पई तिन सां असां छा सलियूं जहिड़ो लाश कच्छ में पियो चुमिजे ऐं चटिजे। हाणे इन्हनि जी कहिड़ी जिनसी तलब हूंदी जहिड़ा लाश हाणे इहा मंज़र निगारी ॿुधिजो त हेॾां ॾिस बि ॿुधिजे जा पायल जी छन छन जेका औरत डांस बि करे ऐं ॿिए कमरे में वरी जिनसी अमल पियो थिए उनजो जेको सहको आहे सहके जो आवाज़ वरी तबले ऐं साज़नि जी आवाज़ सां मिलियो वियो आहे। सही। ऐं टे कमरे में वरी हिकिड़ी पोड़ी वीचारी नायका जेका आहे जेका हाणे रिटायर थी चुकी आहे पर TB जी मरीज़ आहे हाणे उहा खंघे पई उन खंघण जो आवाज़ जहिड़ो साज़ पियो महसूसु थिए। सही हो न
ऐं वरी रोड ते उन जॻह ते हिकिड़ो छोले चाट वारो बि आहे, उहो घिंडी पियो विॼाए, उन जो आवाज़ बि मिक्स आहे उते। वरी उते उन ज़माने में हिकिड़ा दादागीर हूंदा हुआ, दादा हूंदा हुआ जेके माना ईअं मालिकी कंदा हुआ बाज़ार हुसन जी, ऐं शायदि उन्हनि जूं के पंहिंजूं मिटियूं माइटियाणियूं बि हूंदियूं हुयूं, उन्हनि जी मालिकी कंदा हुआ। उन्हनि जे हथ में हिकिड़ो खुलदम टाइप हिकिड़ो खंजर इहो हिकिड़ो हंटर हूंदो हो। पोइ उनखे बार बार कंहिंखे हणंदा कोन हा, पर उनखे छंडको अहिड़ो ॾींदा न, मां हिकिड़ो आवाज़ु ईंदो मख़सूस, ईअं छड़ाहट ईअं थींदो। हाणे इहे सभु आवाज़ मिक्स थिया पिया न, माना मूं कनि कयो त मूंखे चइनी पासे जेके आवाज़ ॿुधण पिया, मूं कोशिशि कई हिकिड़े पंध में उन्हनि खे विझण जी। हेॾां ॾिस पई ॿुधिजे जा पायल जी छन छन ऐं सहके जी लय ते या तबले जी धिन धिन, छोले चाट वारे जे घिंडलीअ जी टिन टिन ऐं कमरे मां बेरूह खंकार खन खन, दादा जो हंटर करे पियो सनन सन, मोबाइल पुराणीअ मां आवाज़ झन झन, पियो आशिक़ बि सोचे त बीहजे या भॼिजे। हाणे जो असांजी मोबाइल घिड़ी अची न त माण्हू ॿिनि हिसनि में विराइजी विया, हिकिड़ा त थोरा दिलेर हुआ, उन्हनि चयो अथव पुलिस छा कंदी बीह रहिया हुते, ॿिया वरी डिॼणा वीचारा मूं जहिड़ा से वठी भॻा, त मोबाइल वरी न खॾनि में लॻे त झण झण झण। त हेॾां ॾिस पई ॿुधिजे जा पायल जी छन छन ऐं सहके जी लय ते या तबले जी धिन धिन, छोले चाट वारे जे घिंडलीअ जी टिन टिन ऐं कमरे मां बेरूह खंकार खन खन, दादा जो हंटर करे पियो सनन सन, मोबाइल पुराणी मां आवाज़ झन झन, पियो आशिक़ बि सोचे त बीहजे या भॼिजे, किथे आई तूं बिन ते आदम पई लुटिजे। राय इहो हिकिड़ो तवील नज़्म आहे जेको आउं तव्हांखे ॿुधायां, पॉडकास्ट जो तव्हांजो सॼो टाइम इहो मुंहिंजो हिकिड़ो नज़्म ई वठी वेंदो, एॾो पसंदि आहे इहो। ऐं इन जूं तक़रीबन मूं 36 मिसराऊं लिखियूं। अच्छा। ऐं हर मिसरा जे अंदरि, हर बंद जे अंदरि 6 लाइनूं आहिनि। सही। त हाणे इन हिसाब सां तव्हां सोचो त इहे उन वक़्त जा असांजा ज़ौक़ शौक़ आहिनि, पर आउं चवंदो आहियां त आमद न हुजे त लफ़्ज़नि जी फज़ूल ख़र्ची न कजे। सही। दिमाग़ ते आमद आई कान्हे, ज़ोरी इहे लाइनूं लिखण जी कोशिशि, त पोइ शाइरी बि उन मयार जी थींदी। इहा आहे फज़ूल ख़र्ची करणु लफ़्ज़नि जी। आमद लॻी बीठी हुजे पोइ तव्हां लिखो, ॻायो बि तॾहिं जॾहिं तव्हांजी आमद हुजे। आर्ट ईअं ई अथव, लिखो बि तॾहिं जॾहिं तव्हांखे आमद हुजे। हा, शाइरी बि तॾहिं कयो। पेंटर खे बि घुरिजे त पेंटिंग तॾहिं ठाहे जॾहिं हुनजी आमद थी बीठी हुजे, त पोइ जेका हुन जी रिज़ल्ट ईंदी न, उहा पोइ रुहानी हूंदी, पोइ करिश्माती हूंदी, पोइ लाज़वाल हूंदी, उहा पोइ ईअं सम्झो त बेमिसाल हूंदी। पर बाक़ी रहिया थींदा दाफोड़ा। अच्छा बाबा, हिकिड़ो टेक्निकल सुवालु आहे मुंहिंजे ज़हन में। ईअं हूंदो आहे जीअं मां तव्हांखे ॿुधायां त अगरि मूं को 4x4 जे रिथम में अगरि का कंपोज़िशन कई आहे त उहो अगरि जीअं 3x4 में हली वेंदी आहे त माना 3x3 में कंदुसि, माना केरबा वारी अगरि दादरे में कंदुसि त मां फासी वेंदुसि। पर मूं ॾिठो आहे त तव्हां एॾी महारत रखो था जो तव्हां हिकिड़ो ख़्यालु अगरि जीअं रूपक ताल जो आहे या हिकिड़े रिथम जो आहे त तव्हां उहो साॻियो ई ख़्यालु वरी हिकिड़े ॿिए जेको आहे वज़न जे रिथम में, माना मल्टीपल रिथम में उहो ई ख़्यालु ॻाए था वञो। इहो माना कीअं आहे, इन जी कीअं, कहिड़ो तव्हां वटि फार्मूलो आहे? सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इहा मालिक जी महिरबानी आहे। इहा लेवल मालिक हर कंहिंखे नसीब न कंदो आहे। इहा हिकिड़ी अता आहे। माण्हू असांखे चवंदा आहिनि अताई आहियो तव्हीं। अताई ई जेके ॻाइण वॼाइण वारा इहे वरी असांखे हिकिड़ो तंज़िया अंदाज़ में चवंदा आहिनि त हीअ अताई आहिनि। आउं त रहंदो ख़ुशि थींदो आहियां इन ॻाल्हि ते। आउं चवंदो आहियां त यार हीअ अता माना असांखे का शइ अता थी आहे न, त अता करण वारो त मालिक ई आहे। माण्हूअ जी जाइ आहे छा अता कंदो? माण्हू पंहिंजो पाण खे ई कुझु नथो ॾेई सघे त ॿिए खे छा ॾींदो? इन सेंस में त अता जो जेको एज़ अ कॉन्सेप्ट असांजे लाइ क़ाबिल फ़ख़्रु आहे। इन ते हाणे दरअसल ॻाल्हि इहा आहे त इहा जेका तव्हां ॻाल्हि कई इहा लय जी रियाज़त आहे। ऐं ठेको जेको लय जो हूंदो आहे उन जा ॿोल ॿुधबा कोन्हनि। जेको माण्हू ॿुधंदो त ॻाए कोन सघंदो। हा, ऐं ॻण बाब कोन्हनि। हर ठेके जूं हिकिड़ियूं पंहिंजूं जेके से मुख़्तलिफ़ ज़रबूं हूंदियूं आहिनि। माना जीअं 3 ताल जो ठेको आहे, उन जूं 3 ज़रबूं आहिनि। 1 ताल आहे, उन जी हिकिड़ी ज़रब आहे। हाणे इहे ज़रब तव्हांखे केॾी महिल भई आउं कुझु सम्झायूं बि अथमि तव्हांखे, पर इहे तव्हांखे प्रैक्टिकली सम्झाईंदुसि। जेको माण्हू ॻाइण दौरान ठेके खे ॿुधे थो उहो बि ॻाइण में सही नमूने परफॉर्म न करे सघंदो, छो जो ॿुधण ई रहिजी वेंदो। कंदो छा? हाणे के वरी हारमोनियम वठी ॻाईंदा आहिनि। हाणे हिकिड़े पासे हुननि जो तवजो हारमोनियम में आहे, ॿियो पंहिंजो तवजो हुननि जो पंहिंजे गायकीअ ते आहे, टियों वरी लय जा मात्रा वेठा ॿुधनि।
हाणे उन्हनि जो दिमाग़ु टिनि हिसनि में विराइजी वियो आहे। हाणे उहो परफॉर्मेंस में कमाल कहिड़ो कंदा, या वरी चोथे क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि उहे ठेको ॿुधंदा न आहिनि, हीअं दिलि जो दिलि में हथ में हीअं ॻणींदा आहिनि। हाणे ज़ाहिर आहे त हीअ ॻणप जा ॻाइण जे दौरान थिड़ी बि सघे थी गिनती, त इन में ख़ुदि ई बेताला पिया थींदा आहिनि। इन जो हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो आहे थोरो मुश्किल तरीक़ो, 5-6 महीना उन में महिनत आहे, ज़रबुनि जी महिनत। ज़रबुनि जी महिनत खां पोइ मुख़्तलिफ़ तालनि खे सिखी सम्झण, इन्हनि खे ज़हन में विहारणु। पोइ जॾहिं पैटर्न चेंज थो थिए न लय जो, मिसाली ॻाल्हि, हिकिड़ी शइ 3 ताल में माण्हू ॻाए पियो 16 मात्रा में, त वरी उन खे पैटर्न चेंज थो थिए, अचानक उहो 1 ताल में अची थो वञे, त 1 ताल जेको आहे सो बुनियादी तौर ते 12 मात्राउनि जो ताल आहे, पर हुन में ज़रब हिकिड़ी आहे। हाणे इहा महारत आहे गायक जी, त उहे 2 ज़रबूं कीअं माइनस करे दिमाग़ मां, इहे जेसिताईं हिनखे 2 ज़रबूं माइनस करण जो आर्ट अचे थो, त इंशाअल्लाह ताला उहो माण्हू कहिड़े बि ताल जे अंदरि फिरी वेंदो। तव्हां ॾिठो हूंदो उस्ताद बशीर ख़ान मरहूम जॾहिं हिते ईंदो हो, त पोइ हू बि ॻाइण में जेको तो मज़ो वठंदो। ताज़ो हींअर साल खनि थी वियो, गुज़ारे वियो आहे। मूंसां 24-25 सालनि जो उस्ताद बशीर ख़ान साहिब जो साथ रहियो। पोइ ॻाईंदे ॻाईंदे हू माना हुनखे बि मज़ो ईंदो, हू 4-5-6 ताल जेको तो तब्दील करे वेंदो। ऐं पोइ उन जूं रिकॉर्डिंग्स पयूं आहिनि, तव्हां कुझु ॿुधियूं आहिनि, कुझु लाइव ॾिठो बि अथव। पोइ उन में इहो थींदो जो हू तब्दील कंदो, त आउं वरी यकदमि इहो सोचींदोसि त हाणे जेका हिन शइ शुरू कई आहे, हुन जूं ज़रबूं घणियूं आहिनि। कॾहिं बि तवजो कोन कयोसीं मात्रा घणा आहिनि, ज़रबूं घणियूं आहिनि। उन्हनि ज़रबुनि ते तवजो कंदासीं त सम में ठकाइजी कंदासीं। त इहा लय जी रियाज़त आहे, इन में हिकिड़ी कुदरत जी अता आहे। ॿियो लय जी सम्झ, अंडरस्टैंडिंग, ॿुधो न, हाउ टू डील विथ ताल, लय सां कीअं जेको तो डीलिंग कजे। इहो सलामत अली ख़ान साहिबु जेको न लय जो सां डीलिंग जेका आहे, आउं सम्झंदो हिन दौर जो तानसेन हुओ, उस्ताद सलामत अली ख़ान, जंहिंखे 4 ई घर हुन जा मज़बूत हुआ, 4 ई जेके शोभा जेके मौसीक़ी में, जंहिंखे चौमुखो गायक चइजे, माना इल्मदारी बि हुनजी तमामु हाई लेवल जी, त हुनजी जेका तयारी बि हाई लेवल जी हूंदी, ऐं हुनजो वोकल बि हाई लेवल जो हूंदो, ऐं तंहिंखां पोइ हुनजी लयकारी बि हाई लेवल जी हूंदी, हुनजो जोड़ हो ई कोन। इहो उस्ताद सलामत अली ख़ान खे ज़हन में रखंदो, त पोइ इहा शइ मूंखे उन मां मूंखे सम्झ में आई। न त अक्सर वॾा वॾा गायक आहिनि, लय साॻिया ई 16 मात्रा आहिनि, 3 ताल में माण्हू हले पियो त सही पियो ॻाए, ऐं जेकॾहिं साॻिया 16 मात्रा ताल इकवाई में थी था वञनि, त गवैयो फेल थियो वञे हलियो। उहो इन जे करे त हुनजी लय जी सम्झ या लय जी रियाज़त थियल कान्हे, रागनि जी बराबरि थियल आहे। त इहो वरी हिकिड़ो अलॻि शोबो आहे। इहे ख़ासि तौर ते जेके कंपोज़र आहिनि, जेके क्लासिकल मौसीक़ी जा, उन कंपोज़र्स खे आउं सलाह ॾींदुसि जेके क्लासिकल बंदिशूं ठाहिनि था, इहा इन शइ खे पहिरीं सिखनि। तमामु बहितरीनु। अच्छा, हिकिड़ो इहो सुवालु, त अगरि जेके नॉर्मल गायकी वारा आहिनि, जेके माण्हू जेके नीम क्लासिकल ॻाए थो या गीत गज़ल ॻाइण वारा, उहे वॾो ख़्यालु जेको आहे या अहिड़ा टिपिकल रिदम्स आहिनि उन्हनि तालनि में ॻाइण जे लाइ, हुननि खे भला केतिरो टाइम लॻंदो? अगरि जीअं मां हिन महिल कोशिशि थो कयां, अची वियां थो, त मूंखे आख़िरकार केतिरी महिनत करणी पवंदी जो मां मतिलबु इन फैलाव जे मतिलबु रिदम में ॻाए सघां को ख़्यालु का, माना जेको आहे इहो डिपेंड थो करे माण्हू मौसीक़ी खे केतिरो वक़्तु थो ॾिए। वाह, हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो केतिरो ज़हीन आहे। हिकिड़ा माण्हू 6 कलाक ॾींदा आहिनि, पर पोइ बि ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। हिकिड़ा माण्हू साॻी ॻाल्हि 6 मिंटनि में सम्झी वेंदा आहिनि। वाह वाह। त इहा माण्हू जी पंहिंजी जेका, माण्हू जेतिरो इंटेलिजेंट आहे, शार्प आहे, त उहो शयुनि खे जल्दी सम्झे थो। ऐं जेको माण्हू ईअं ॾॾ आहे वीचारो मूं वांगुरु, पोइ त ज़ाहिर आहे त 16 कलाक मुंहिंजे लाइ रियाज़त जेको त को कोन्हे। बाक़ी रही क्लासिकल मौसीक़ी, त हाणे हीअ जेको बि ॻाइनि पिया न, हीअ जेको गीत आहे, गज़ल आहे, गानो आहे, कलाम आहे, या कवाली आहे, इवन अॼुकल्ह कवाली ते घणो ज़ोर आहे, वॾो ज़ोर आहे, त इहा सॼी क्लासिकल मौसीक़ी आहे। हा, इहो अॼु तव्हांखे आउं हिकिड़ी नई ॻाल्हि ॿुधाए छॾियां हिन प्लेटफॉर्म तां, त क्लासिकल मौसीक़ी जो मतिलबु को ईअं कोन्हे त हाई लेवल जी मौसीक़ी, या असां वटि हिकिड़ो जेको ज़हननि में माण्हुनि जे वेठल आहे त पको राग। क्लासिकल मौसीक़ी माना पको राग। हिकु पको राग छा माना ॿिया गाना ऐं ॿिया इहे कचो रागनि जा, इहे बि त पका राग आहिनि।
ही जेका मौसीक़ी आहे क्लासिकल मौसीक़ी यानी क्लासीफाइड, सही, असल लफ़्ज़ आहे क्लासीफाइड यानी दर्जा बंदि थियल। अच्छा, हा, उन में जेके बि सिन्फ़ूं आहिनि न, मिसाल वॾियूं जेके हाई क्लास जूं ॾुखियूं सिन्फ़ूं आहिनि, ख़्याल आहे, तरानो आहे, नंढो ख़्याल आहे, वॾो ख़्याल आहे, जंहिंखे विलंपत ऐं दुर चवंदा आहिनि। उन खां पोइ अचे थी ठुमरी, उन खां पोइ दादरो, उन खां पोइ कजरी। इहे क्लासिकल जेके हिते पहिरीं दर्जे जूं पहिरीं जोड़ जूं सिन्फ़ूं आहिनि। उन खां पोइ अचे थो ग़ज़ल, गीत, वाई, काफ़ी, इहे ॿिए दर्जे जूं आहिनि। पोइ वरी हरफ़ाना कलाम जेके माण्हू दरगाहुनि ते, ॿियो लोक संगीत, हक़ीक़त में ॾिसे लोक संगीत बुनियादी मौसीक़ी आहे, पर वरी सिन्फ़ी लिहाज़ सां इहे 3 दर्जे जूं सिन्फ़ूं आहिनि जेके आम माण्हू हलंदे रोडनि में रस्तनि ते माण्हू पेट्रोल, मूं त हिकिड़े माण्हू खे ॾिठो त मुंहिंजे गाॾी में पेट्रोल पे विधई ऐं हिकिड़ी अहिड़ी सुठी धुन पे झुंगारी जो मूंखे मज़ो अची वियो। मुंहिंजो ही न को सिखियो आहे न को छा, पोइ हिनखे त कुदरती माण्हू कंदा। सही ॻाल्हि आहे। त घणा माण्हू अहिड़ा आहिनि जो माना हींअर त यूट्यूब अची वियो आहे, यूट्यूब तां ॿुधी गाना यादि करे ॻाइनि पिया। हा, सही ॻाल्हि आहे। पर क्लासिकल मौसीक़ी पहिरीं जोड़े जी मौसीक़ी में जॾहिं बि को गायक पेर पाइणु चाहींदो त उनखे सिखणो पवंदो। एग्ज़ैक्टली, हा, उनखे गोॾा खोड़े वेहणो पवंदो किथे न किथे, जंहिंखे हू क़ाबिल सम्झे त हिन खां सिखी सघां थो उन वटि वेहणो। पोइ इहा शइ सिखणी पवंदी, छो जो लोक मौसीक़ी या ॿिया ॿियूं जेके सिन्फ़ूं आहिनि इहे दिलि सां ॻाइबियूं आहिनि। इन्हनि में तरबियत हुजे न हुजे पर माण्हू ॻाए दिलि सां ॻाए वेंदो आहे। पर ॿियूं जेके ही सिन्फ़ूं आहिनि उहे दिमाग़ सां ॻाइबियूं। वाह वाह, उहो दिलि जो ॻाइणु आहे, उहो दिमाग़ जो ॻाइणु आहे। सही। हाणे दिमाग़ जो ॻाइणु जेको आहे, हाणे ईअं ॿार जेको आहे 104 उन जे अॻियां ट्रॉफियूं रखबियूं त उहो चवंदो 4 आहिनि, वरी 5 उन जे साम्हूं रखबी त हू 5 ई खणी खणंदो, या उन जी दिलि आहे। हा, सही ॻाल्हि आहे। पर हुन खां इहा पुछिबो त भई 2 अलॻि कर 3 अलॻि कर, त ॿार ट्रॉफियुनि खे 2 अलॻि 3 अलॻि साल जो ॿार कोन करे सघंदो। सही ॻाल्हि आहे। पर जॾहिं मैथमेटिक्स पढ़ंदो, पहिरीं क्लास में बीहंदो, ॿियो वरी जॾहिं इहा तालीम हासिलु कंदो त मैथमेटिक्स हुनखे ॿुधाईंदी त ही 1 आहे, 2 आहे, 3 आहे। छा मौसीक़ी बि ईअं आहे, जॾहिं माना करणु चाहींदो दिमाग़ सां त पोइ हुनखे 1 2 3 4 त सिखणो पवंदो। वाह वाह, तमामु हरे गाम पादानी साहिबु सिखणी। हा, लाज़मी। अच्छा, असल में असांखे छा आहे जो म्यूज़िक सां लाॻापियल माण्हू ॾिसंदा आहिनि ऐं असांखे मल्टीपल कंट्रीज़ में ॾिठो वेंदो आहे, पर स्पेशली सिंध ऐं हैदराबाद वारनि जे लाइ छा, अगरि जीअं केरु इंट्रस्टेड हुजे त असां उस्ताद मियां अज़हर हुसैन समूह साहिब खां क्लासिकल गायकी सिखूं, त छा तव्हांजो इंस्टीट्यूट जेको आहे, अकेडमी आहे, उहो अवेलेबल आहे दोस्तनि खे जेके सिखणो हूंदो ॻोल्हे जी हथु कंदो असांखे। लिकल असां कोन आहियूं, सही, जो किथे लिखिया वेठा आहियूं। अकेडमी ओपन आहे, मतिलबु अकेडमी हर माण्हूअ जे लाइ, हर ज़ात जे लाइ, हर जेंडर जे लाइ असां वटि साॻे एतिराम सां खुलियल आहे। सही। जेकॾहिं असां वटि 18 सालनि जो को छोकिरो अचे थो ऐं 80 सालनि जो को बुज़ुर्ग अचे थो, सही, त असां ॿिन्ही खे माना इक्वली विहारे, ज़ाहिर आहे हुनजी अप्रोच पंहिंजी आहे, हुनजी अप्रोच पंहिंजी आहे। सही ॻाल्हि आहे। रिस्पेक्ट ॿिन्ही खे साॻी मिलंदी। वरी ॿिए पासे जेकॾहिं मेल फीमेल जो बि असां वटि का डिस्क्रिमिनेशन कोन्हे। सही। मेल अची थो वञे त असां बि हुनखे, छो जो जेको माण्हू तरबियत गाह में पहुचंदो आहे न, पोइ पंहिंजी जेंडर ख़तमु करणी पवंदी आहे हुनखे। एग्ज़ैक्टली आहे। बाबा हाणे मूंसां इम्तियाज़ी सलूक करियो, ऐं छोकिरी आहियां, ऐं छोकिरो आहियां, ऐं नंढो ॿारु आहियां, ईअं ई शइ आहे। बसि रिस्पेक्ट हुजे, दरवाज़ा खुलिया पिया आहिनि, माण्हू तलब जेके हूंदी न उहो ज़रूरु पाणी न ईंदो। हा, सही, प्यासा कोई की तरफ़ आएगा। हा, पर जेके तलब न आहे त भले तव्हां एक्वाफिना जी बोतल रखो या खणी तव्हां नेस्ले कुझु बि रखो या शरबत रखो, तलब न आहे त उनखे तमामु बहितरीनु। ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हैदराबाद में जेके बि साईं मियां अज़हर हुसैन समूह साहिब खां शागिर्दी वठनि ऐं क्लासिकल मौसीक़ी सिखणु चाहिनि त अकेडमी मौजूदु आहे, ऐं तव्हां असां सां राब्तो करे सघो था, ऐं असां तव्हांखे हिन अकेडमी जे बारे में ऐं जेको प्रोसेस आहे उन जे बारे में ॿुधाईंदासीं। त मां तव्हांखे पहिरीं ॻाल्हि इहा ॿुधाईंदो हलां त उस्ताद मियां अज़हर हुसैन समूह साहिबु उन्हनि उस्तादनि में आहे जंहिंखे नज़र बि कोन था वठनि पंहिंजे शागिर्दनि खां। असां टू बी वेरी ऑनेस्ट, असांखे सुठे होटलनि ते बाबा असांखे वठी वञी पाण डिनर करायो हूंदो, अलाए केतिरा दफ़ा मतिलबु गैदरिंग थी हूंदी, त हिन शागिर्दनि खां कंहिं क़िस्म जो मतिलबु को डोनेशन कोन था वठनि कुझु, मतिलबु। हा, बाक़ी तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। तव्हांखे ॿुधाईंदुसि त मार्केट में ऑप्शन्स आहिनि, अगरि तव्हां ॾिसो त तव्हांखे क्लासिकल म्यूज़िक सिखणो आहे ऐं उन लेवल जो सिखणो आहे त तव्हां वटि। जी बाबा, हीउ जेको शागिर्द